بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين. الصلاة والسلام على اشرف الانبياء والمرسلين وأهل بيت الطيبين الطاهرين المعصومين. اما بعد. بسم الله الرحمن الرحيم. محترم ناظرین السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. محترم ناظرین، پانچ گفتگو کے اگتے ودائیندے فقہ میں روزن کے احکام کے بارے میں پنجو درس کھڑی تواں جی خدمت میں حاضر چاہیاں. عرض کر رہا سی تا روز کے شرائط میں ایک شرط ہوئی تا ہن کے لائے روزو رکھن ضرر ۽ حرج جو موجب نہ تھے. وہ روزو اگر حرج موجب تھے تو وہ روزو چھڑے سکے تو انہیں کے ضمن میں کچھ مثالوں بیان کیوں سی. ان مثال میں اج ان عورت کے بارے میں جیکا پنجے بار کے رضاعت کرا رہی ہوجے یعنی کھیر پیارے رہی ہوجے تو چند شرائط سان وہ روزو چھڑے سکے تھی. پہلی شرط ہے تو ان جو کھیر گھٹ ہوجے. تو اسان جے معاشرے میں عام طور تے جیکا عورت بار کے کھیر پیارے رہی ہے تو یہ نہ تھوڑی ٹو ونجے جو کھیر گھٹ ہے یا گھنو ہے بس وہ جیسے بار کے کھیر پیارے رہی ہے بس ہی جگہ روزو نہ تھی رکھے سکے. بلکہ یہ بلکہ میں شرائط ہیں پہلے ایک شرط ہے تو عورت جو کھیر گھٹ ہوجے ऐं ॿियूं जेके शराइत बयानु कंदासीं अगरि उहे हिन में शराइत पाती वञनि पोइ जेका उहा जेका औरत रोज़ो नथी रखी सघे. ॿी शर्त आहे त रज़ात जे करे औरत या ॿार खे ज़रर थींदो हुजे. अगरि औरत अगरि ॿार खे खीर थी पीआरे त औरत अगरि रोज़ो रखे थी ॿार खे खीर पीआरे थी औरत का औरत खे बीमारी लाॻी थी या एतिरी कमज़ोरी पैदा थी जेका नाक़ाबिल बर्दाश्त थिए थी त औरत या ॿार जे लाइ नुक़सानु आहे. जेका औरत रोज़ो रखे थी त ॿार जे लाइ जेको खीर जेको आहे उहो औरत जो पूरो नथो थिए. ॿार जेके तकलीफ़ थिए थी ऐं जे करे ॿार कमज़ोर थी थो वञे या का ॿार में कमज़ोरी करे का बीमारी लाॻी थी वञे त उहा जेका औरत रोज़ो छॾे सघे. ॿी शर्त आहे. ऐं टी शर्त इहा आहे त ऐं अक्सर माण्हू इन तरफ़ मुतवजह कोन आहिनि त अगरि उन जो जेका ॿी टी शर्त आहे त फ़क़ति इन ॿार जी जेका ग़िज़ा माउ जो खीर हुजे ॿी का ग़िज़ा न हुजे ॿी का खाधो वग़ैरह हिन जे लाइ न हुजे या का ॿी को खाधो वग़ैरह हुजे त उनजो खीर या का ग़िज़ा उन ॿार जे लाइ नुक़सानकार हुजे. फ़क़ति जेको माउ जो खीर पी सघंदो. ॿी का शइ हो अगरि ॿी कंहिं औरत जो खीर पीआरे या फीडर जे ज़रिए सां अगरि उन ॿार खे खीर पीआरे वञे त उहो जेको ॿार जे लाइ नुक़सानकार आहे ॿार जे लाइ फ़ाइदेमंद कोन्हे. उन में ॿार जे लाइ बीमारी पैदा थियनि थियूं या छा इन जे करे जेका आहे अगरि इहे टई शराइतूं अगरि पातियूं वञे त पोइ जेका उहा औरत रोज़ो छॾे सघे थी. पोइ जंहिं और अगरि इहे जंहिं औरत में इहे टई शराइतूं पातियूं वञनि त पोइ जेका उहा रोज़ो छॾे सघे थी. माह रमज़ान खां बाद में उहा औरत उन रोज़नि जी क़ज़ा कंदी ऐं हर हिकु जे रोज़े जे बदिले में मुदताऊं फ़क़ीर खे ॾींदी. ऐं ॿियो जेको आहे हिकु अहिड़ियूं औरतूं आहिनि असांखे ॿार खे जेका आहे ॾींहं में 8 दफ़ा खीर थियूं पीआरनि. उन ज़रूरत ॿार खे आहे 8 दफ़ा हुनखे खीर पीआरे वञे. ॿार अगरि उहा औरत 4 दफ़ा अगरि खीर पीआरे सघे थी ऐं 4 उन सां 4 दफ़नि सां खीर पीआरण सां औरत खे कमज़ोरी या बीमारी वग़ैरह लाॻ न थिए थी ऐं ॿार जे लाइ बि अगरि 4 दफ़ा पीए थो ऐं 4 दफ़ा अगरि ॿिए फीडर जे ज़रिए सां अगरि पीए या कंहिं ॿी औरत जो खीर पीए थो 4 दफ़नि सां अगरि ॿार जे लाइ उहो नुक़सानकार नथो थिए पोइ ज़रूरी आहे त औरत जेका 4 दफ़ा पंहिंजो खीर पीआरे ऐं जेका 4 दफ़ा वग़ैरह जेको फीडर ज़रिए सां या ॿिए कंहिं ज़रिए सां हुनखे ग़िज़ा कराए ऐं जेका उन ते जेका रोज़ो रखणु वाजिबु आहे. उहा औरत रोज़ो नथी छॾी सघे हुनजे लाइ ज़रूरी आहे त उहो रोज़ो रखे. अॼु जी गुफ़्तगू पंहिंजी पुॼाणी थी पए. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू.